त जेके लीडर हूंदा आहिनि उहे विजनरी हूंदा आहिनि ऐं मूं सदाई ख़ासि करे इतिहाद जे चेयरमैन खे अवामी लीडर तौरु ॾिठो आहे, कारकुननि सां गॾु, माण्हुनि सां गॾु, महबूबनि सां गॾु, लीडरनि वॾनि माण्हुनि सां गॾु, पर कॾहिं हुन में फ़ख़ुरु कोन आयो आहे, कॾहिं हुन में ईगो कोन आयो आहे, छो त लीडर जेको हूंदो आहे उहो बड़ जे छांव वांगुरु घाटो हूंदो आहे ऐं बड़ जे छांव जे हेठां बड़ जो जेको वण हूंदो आहे उहो उस सहंदो आहे, सीउ सहंदो आहे, झटू सहंदो आहे, पर जेको हुन जे हेठां विहंदो आहे उनखे छांव ॾींदो आहे। शमा जली वेंदी आहे पर ॿियनि खे रोशनी ॾींदी आहे। इन करे हिन माण्हूअ में मूं उहा ख़ूबी ॾिठी आहे त सिंध जो कहिड़ो माण्हू हुजे जेकॾहिं हिनखे फ़ोन थो करे, हिनखे हकल थो करे त ही मर्द मथेर मुड़ुस उते उते पहुचे थो ऐं उन जे लाइ मदद थो करे। अॼु 23 मार्च 1940 जी करारदाद ते अॼु ही ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। 1940 में असां वफ़ाक़ जे फेडरेशन में इन लाइ गॾु थिया हुआसीं त असां ख़ुदि मुख़्तियार हूंदासीं, असांजा वसाइल ख़ुदि मुख़्तियार हूंदा, असां पंहिंजे जियापे जी जंग विढ़ंदासीं, पर असां सां तारीख़ में वैसा घाटियूं कयूं वयूं। पाकिस्तान ठहण खां पोइ 1948 में कराची खे सिंध खां जुदा कयो, 1965 में 55 में वॾियूं दुकान कयो। ही तारीख़ जा कहर सिंधी माण्हुनि सां कया। उन करे असां इन लाइ पाकिस्तान कोन ठाहियो त तई सिंधू दरिया ते डैम ॿधो ऐं सिंधू दरिया ते जेके डैम आहिनि उन्हनि में हींअर थल कैनाल 2 ऐं ॿिया कैनाल ठाहिनि था। इन करे असां पाकिस्तान में, छो त पाकिस्तान असांजे वॾनि ठाहियो, पाकिस्तान असांजे वॾनि ठाहियो, इन करे असां सां उहो रुख न कयो ऐं इन करे ई ॾिसो त अॼु सराई साहिब वरी उन्हनि खे पंहिंजो मुआहिदो यादि ॾियारणु, अॼु मीनारे पाकिस्तान ते उहे सभु नुक़्ता लिखियल आहिनि जेके नुक़्ता 1940 जे करारदाद में कया विया। उन करे असां वटि जेका हींअर धारियाबादकारी जंहिं अंदाज़ सां जेको घरां